बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जैकब न्यूज़ के प्रोग्राम ख़बर हक़ीक़त में आवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, अॼु असीं मौजूदु आहियूं जैकबाबाद अॻूणे बैरिया कॉलेज जेका हाणे IBA पब्लिक स्कूल आहे, उन जे प्रिंसिपल साहब महमूद अमन रूल साहब सां अचो त साण कचहरी कयूं ऐं हीअ जेका कॉलेज साईं जन पंहिंजे हैंडओवर कई आहे उन मुतलिक़ गुफ़्तगू था कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सर, वेलकम। महमूद साहब, हाणे अवां IBA जा प्रिंसिपल आहियो कम्यूनिटी कॉलेज जा ऐं हाणे मौजूदा जैकबाबाद पब्लिक स्कूल IBA पब्लिक स्कूल जा प्रिंसिपल थिया आहियो जी। अॻूणे बैरिया खां जॾहिं हीअ तव्हांजो IBA पब्लिक स्कूल हैंडओवर थियो आहे IBA जी तरफ़, त इहो कहिड़े कहिड़े प्रोसेस खां गुज़री करे तव्हां हिन ते आया आहियो? ओके सर, ईअं आहे त पहिरियां जेको आहे 2002 में जीअं तीअं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट हूंदी हुई, त डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेको आहे उहो जेको ही अॻोणो पब्लिक स्कूल जैकबाबाद हुयो उहो बहरिया फाउंडेशन सां MOU साइन करे उन्हनि जे हवाले कयो 2002 में 7 सालनि जे लाइ, 2002 खां 2009 ताईं। वरी 2009 में वरी उन्हनि जो जेको आहे टेन्योर वरी ॿीहर रिन्यू थियो हुयो, वरी 10 सालनि जे लाइ 2009 खां वठी 2019 जुलाई ताईं इन्हनि खे वरी ॾिनो वियो हो ॿिए टेन्योर जे लाइ। पर जॾहिं ॿियो टेन्योर जॾहिं उन्हनि खे ॾिनो वियो बहरिया वारनि खे, त उन में उन्हनि खे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे कुझु शिकायतूं आयूं तालीम जे हवाले सां, कुझु मैनेजमेंट जे हवाले सां जेके आयूं, त पोइ उन्हनि जेको आहे इन्हनि खे रिवोकेशन कैंसिलेशन जे लाइ जेको आहे उहो जेको एग्रीमेंट उन जे लाइ लेटर लिखिया डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेको आहे 2015 में, शायदि 2017 में, 2018 में जेको उन्हनि खे लेटर लिखियो त भई तव्हां सां असां हाणे एग्रीमेंट कैंसिल कयूं था पिया। पर उहो नेक्स्ट ईयर 2019 जुलाई में जेको आहे उहो पंहिंजो पाणी जेको आहे उहो जेको एग्रीमेंट हुयो उन्हनि सां उहो कॉन्ट्रैक्ट उहो बर्स थी वियो, ख़तमु थी वियो कॉन्ट्रैक्ट। पर हाणे उहा डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेको आहे उहा ॻोल्हा में हुई त असांखे अहिड़ी का थर्ड पार्टी अहिड़ो को मतिलबु जेको इदारो मिले जंहिंखे असां हीअ जेको आहे पब्लिक स्कूल जैकबाबाद जी जेको आहे उहा मैनेजमेंट उनजे हवाले कयूं। पोइ उन्हनि माना IBA सखर खे उन्हनि अप्रोच कयो त भई जेके ऑलरेडी उहे मुख़्तलिफ़ सिंध जा मुख़्तलिफ़ पब्लिक स्कूल लाड़काणो, सखर, जैकाबाद, पंहिंजो जेको आहे घोटकी या खैरपुर जा स्कूल हलाइनि था पिया, त छो न इहो असां स्कूल बि उन्हनि खे ॾियूं। पोइ इन लाइ उन असांजे अॻूणी VC मरूम सिद्दीकी साहब खे जेको आहे अप्रोच कयो, साईं जन बि जेको आहे पंहिंजी कंसेंट ॾिनी। पोइ उन्हनि वरी जेको आहे जॾहिं आऊं हिते 2019 में हिते जेकॾहिं प्रिंसिपल हुयमि, त तंहिंजे टाइम जे जेको आहे DC पंहिंजो जेको आहे विज़िट कयो असांजे कम्यूनिटी कॉलेज खे, ऐं उतां ॾाढा माना उहे मुतमइन थिया। पोइ असांखे वरी चयूं त भई तव्हां हीअ स्कूल बि तव्हां वठो, असां तव्हांखे। अच्छा, हिते मां इहो थो पुछणु चाहियां त तव्हांजी जैकबाबाद IBA कम्यूनिटी कॉलेज जी कारकर्दगी ॾिसी करे हितां जी ज़िलई इंतिज़ामिया ऐं DC साहब जेको आहे त तव्हां सां पाण अप्रोच कई त असां तव्हांखे हीअ जेको आहे बैरिया कॉलेज जेका हुई या पब्लिक स्कूल अॻूणो पब्लिक स्कूल तव्हांजे हैंडओवर करणु चाहियूं था। उनखां बाद में माना कहिड़ियूं कहिड़ियूं प्रोसेस खां तव्हांखे गुज़रणो पियो? उनमें ईअं सर उन्हनि असांखे अप्रोच कई, पोइ वरी हितां जी पॉलिटिकल जेको आहे इहे अथॉरिटीज़ जेके आहिनि डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट वारनि हिननि अप्रोच कयो, ऐं उहे ई असांखे ईअं माना जल्दी ॾियणु चाहिनि पिया 2020 में ई। पर असां पाण उन्हनि खे चयोसीं त भई जेके हिन जूं फॉर्मेलिटीज़ आहिनि जेसिताईं फॉर्मेलिटीज़ पूरियूं न थींदियूं असां माना न वठंदासीं। पोइ वरी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेको आहे वाया कमिश्नर लाड़काना उन्हनि लेटर लिखियो सेक्रेटरी एजुकेशन खे। पोइ सेक्रेटरी एजुकेशन वरी जेको आहे पंहिंजो जेको आहे अॻिते नोटिफिकेशन हिकिड़ो रिक्वेस्ट मोकिली पंहिंजो CM खे, त उहो CM साहब खां समरी अप्रूव थी आई। वरी उहो ई CM साहब जी जेका समरी आहे उहा लॉ डिपार्टमेंट ॾे वई, उतां वेटेज थी आई, जेके टर्म्स कंडीशन ते जंहिंसां असां सां उहो एग्रीमेंट करण वारा हुआ उहे लॉ डिपार्टमेंट उन्हनि खे वेटेज कयो आहे। ऐं उनखां पोइ वरी जेको आहे सेक्रेटरी स्कूल एजुकेशन जेको आहे उन पंहिंजे बिहाफ ते जेको आहे लाड़काना रीजन जे जेको आहे डायरेक्टर स्कूल्स प्राइमरी सेकेंडरी ऐं हायर सेकेंडरी खे नॉमिनेट कयो त तव्हां वञी जेको आहे पंहिंजो जेको आहे सखर IBA यूनिवर्सिटी सां एग्रीमेंट साइन कयो। इन पूरे प्रोसेस में 14 खां 15 महीना लॻी विया साईं, हीअ ईअं कोई माना हिकिड़े महीने जो न आहे। हाणे हिन खां अॻु में जेको आहे 2019 में जीअं मां ॿुधायां पियो बैरिया फाउंडेशन जो जेको डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट सां एग्रीमेंट हुयो त उहो उन्हनि जो 2019 में ख़तमु थी वियो। उन्हनि पोइ इन्हनि खे अप्रोच कई त असांजो वरी कॉन्ट्रैक्ट 3 दफ़ो रिन्यू कयो वञे, पर जेको उन्हनि जेको इन्हनि खे रिन्यू न कयो 2019 खां वठी 2021 में हाणे जेको आहे उहो सखर IBA जो जेको हैंड ओवर थियो आहे ऐं असां टेक ओवर कयो आहे। त माना इहो पूरो जेको आहे उन्हनि खे असल में उहे तलाश में हुया का हिकिड़ी थर्ड पार्टी अहिड़ी का सुठी मिले जंहिंजे हवाले असां मैनेजमेंट जेको आहे उनखे माना शिफ्ट कयूं। हिते तव्हां माना इहो बि चवणु था चाहियो त बैरिया फाउंडेशन जेका हुई उन हितां जी मैनेजमेंट जा हितां जेका टीम हुई या हिन जी कारकर्दगी खां मुतमइन न हुआ, उन्हनि पंहिंजो जेको उन्हनि सां जेको IMO उहो कंटिन्यू न कयो ऐं जेको आहे उन्हनि खे ॿी कंहिं उन्हनि माना ईअं खणी चइजे त पंहिंजी उन्हनि उन मां हथु कढी छॾियो अॻिली मैनेजमेंट मां, इन जे करे ज़रूरत पई त हिते ॿी का मैनेजमेंट अची करे उहो करे। जी
या उन्हनि वाक़ई जेको आहे न 2018 में बि जेको उन्हनि खे लेटर लिखियो उहो तक में ई माना टाइम पीरियड पूरो थियण खां अॻु में हुन सां कैंसिल कनि पिया आहिनि साईं। उहो रेवोकेशन जे लाइ उन्हनि लेटर लिखियो आहे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट उन्हनि बहरिया फाउंडेशन खे, जीअं हुननि सां MOU साइन कयो त बाबा असां हाणे कंटिन्यू नथा कयूं, बसि तव्हां ख़तमु कयो पंहिंजो। वरी एक्चुअली ईअं हुया त हू चवनि पिया त हिते इलाही ॿार पढ़नि पिया, उन्हनि जो मुस्तक़बिल हुयो, या हिते जेके टीचिंग ऐं नॉन टीचिंग स्टाफ इलाही हुयो त उन्हनि जो माना छा थींदो। हू चवनि पिया त हिकिड़ी अहिड़ी का मैनेजमेंट अचे थर्ड पार्टी जेका सुठी हिननि ॿारनि खे, हिन सॼे टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ सभिनी खे साण खणी हले। त हाणे सिर्फ़ु जेको आहे न सर मैनेजमेंट चेंज थी आहे। मां इहो ई तव्हां खां मालूम करणु चाहियूं था त हिते बहरिया जे बजाए हिते जेको IB अची करे पंहिंजी मैनेजमेंट संभाली आहे, त हिते जा स्टाफ टीचर्स या जेके टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आहिनि उन्हनि खे बि रिजर्वेशन्स हूंदा। उन सां गॾोगॾु जेके स्टूडेंट्स हिते पढ़नि था उन्हनि जा बि इशूज़ पंहिंजी जॻह ते, उन्हनि खे बि कई सवालात हूंदा त हाणे असां के अॻिते हली करे के मसाइल न पैदा थियनि, या पेरेंट्स बि ज़रूरु परेशान हूंदा, छो त पंहिंजी जॻह ते हिकिड़ो बहितरीनु माज़ी में हिन पब्लिक स्कूल जो बहितरीनु नालो रहियो आहे। त हाणे इहे जेके सिस्टम आहिनि तव्हां हिनखे थोरो क्लियर कजो त इहे जेके स्टाफ आहे या जेके स्टूडेंट्स आहिनि या पेरेंट्स में जेका बेचैनी आहे त उन जे बारे में तव्हां छा उन्हनि लाइ तव्हां कहिड़ो उनखे मैसेज ॾींदो त उन्हनि लाइ कहिड़ी माना सूरत हाल आहे। अर्ज़ु ईअं त स्टाफ जेको आहे न उहो काॾे न वेंदो ऐं हितां जा जे स्टूडेंट बि उहे इन जो हिसो ई हूंदा, ठीकु आहे न। ऐं असां हिननि स्टाफ खे अञा प्रोफेशनली इक्विप कंदासीं, हिननि जी कॉम्पिटेंसीज़ हिननि जी स्किल ते कमु कंदासीं तव्हांजो इहे माना क्वालिटी एजुकेशन खे इंश्योर कनि। रही ॻाल्हि पेरेंट्स जी, ॿारनि जी, त हाणे ॿार हितां न वेंदा केॾांहुं बि, उहे ॿार हिते ई हूंदा। हा, पाण विलिंगली कंहिं बि वजह खां वञणु चाहिनि था त उन्हनि खे असां न रोकींदासीं। बाक़ी हिते जेकॾहिं हूंदा त असां पहिरियों खां बहितरीनु हिननि खे जेको आहे उहा जेकी सुठी क्वालिटी एजुकेशन जंहिंखे असां चऊं था पिया उनखे यकीनी बणाइण जे लाइ असां पूरा क़दम खणंदासीं ऐं हितां जे इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर कंदासीं। उस्तादनि खे असां बाक़ाइदा हिननि जी जेके प्रोफेशनल डेवलपमेंट ते बाक़ाइदा कमु कराईंदासीं। ऐं हिन महिल मां ॿियो अर्ज़ु करे वञा त जेको हितां जो स्टाफ आहिनि वीचारनि जो ॾाढी माना सैलरी तमामु घटि आहे, भले तोणी टीचर हुजनि त हाणे नॉन टीचिंग जेको बि सपोर्ट स्टाफ आहे हिननि जी तमामु जेके आहिनि। हाणे जॾहिं तव्हां उन्हनि खे पघार जेका आहे उन्हनि खे मुनासिबु तव्हां न ॾींदो, इख़राजात उन्हनि जा पूरा न थींदा, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे ॿिए पासे ध्यानु ॾींदा, पोइ उन्हनि जो हिते फोकस न रहंदो। अच्छा, तव्हांजी IBA में जेको सैलरी सिस्टम आहे, जेको पैकेजिस आहिनि, छा तव्हां हितां जे स्टाफ खे बि उन ई मुताबिक़ खणी ईंदव या हिननि खां कुझु बहितर कंदव? न, इनिशियल स्टेज में त हितां जूं जेके प्रैक्टिस हलनि थियूं पियूं उहे ड्रास्टिक असां चेंजिंग्स हिकदमि कोन आणींदासीं। माना उहे आहिस्ते आहिस्ते जेको माना प्रोग्राम जेके माना प्लैनिंग जा आहिनि, टीचिंग जा आहिनि, लर्निंग जा जेके बि आहिनि, जेको आहे उहे जेके बि शयूं हलनि थी पियूं, या एग्ज़ाम जो जेको असेसमेंट स्ट्रेटजीज़ आहिनि जेके आहिनि उहे मोर आर लेस असां हे साल त साॻियूं रखंदासीं। पोइ नेक्स्ट ईयर में असां थोरो उन में तब्दीली आणींदासीं, थोरो सिलेबस चेंज कंदासीं ऐं थोरी असां जेके पंहिंजो जेके उहे टीचिंग जूं प्रैक्टिसिस आहिनि उनमें थोरी तब्दीली आणींदासीं। ऐं पघार में पघारूं त बिल्कुलु असां हिननि जो जेको आहे फीस जो मामिलो, स्टूडेंट जो फीस जो मामिलो कीअं हलंदो? फीस जो सर ईअं आहे त हिकदमि असां हिननि जी चेंज कोन कंदासीं। असांजा ॿिया जेके बि तालीमी इदारा आहिनि सभिनी तालीमी इदारनि में जेको इन्फ्लेशन रेट जेको आहे उहो 10% वधंदो आहे, त उन हिसाब सां असां कॉलेजनि जी हर सभी जेके असांजे सिंध में तालीमी इदारा आहिनि उनजी 10% फीस वधाईंदासीं। इन जी बि जेकी एग्ज़िस्टिंग जेकी बि फीस आहे उहा ई हूंदी। इन में ॿिनि कॉलेजनि वांगुरु असां सिर्फ़ु हुन जो 10% जेको आहे वधाईंदासीं। बाक़ी हिन महिल असां उनजी जेकी फीसूं जेके आहिनि उहे माना एतिरी चेंज कोन कंदासीं। बाक़ी ज़ाहिरी ॻाल्हि आहे उस्तादनि जी असांखे सैलरी, खोड़ सारा उस्ताद अहिड़ा आहिनि जंहिंजी तमामु घटि सैलरी आहे। मां चवां थो त उन्हनि जी डबल ट्रिपल असांखे करणी पवंदी। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां उस्तादनि खे जॾहिं एॾी सैलरी वधीक ॾींदो, हाणे उस्ताद पोइ मुतमइन हूंदा, रिलैक्स हूंदा, फोकस थी करे कमु कंदा। ऐं हिते जेके ॿार जंहिं पर्पज़ लाइ अचनि था पिया उहो जेको क्वालिटी एजुकेशन आहे उहो असांजो यकीनी माना जेको इंश्योर थी वेंदो, ठीकु आहे न। हाणे उन ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ थोरो फ़र्क़ु ईंदो। पोइ असां हिन महिल बि जेके फीसूं आहिनि पंहिंजो जेको आहे इहो एग्ज़िस्टिंग स्कूल जूं जेके बि इंस्टीट्यूट जूं असांजे इदारनि खां कोई 20-25% घटि आहिनि, एतिरियूं घटि कोन्हे, एॾो वॾो डिफरेंस कोन्हे। त पोइ हीअ असांजो जेको डिफरेंस आहे उहो एतिरो माना हाली रहंदो, साल 2-3 रहंदो, उनखे असां एतिरो जल्दी चेंज कोन कंदासीं। बाक़ी साल में जीअं 10% वधंदी आहे इहा थोरी वधंदी। अच्छा, हीअ तालीमी बोर्ड जेको आहे जीअं IBA जो जिन बोर्डनि सां वास्तो आहे, आगा खान बोर्ड सां बि आहे, या जेको आहे सिंध टैक्स जेको सिंध जो बोर्ड आहे उन सां बि आहे, त IBA वारनि जो मुंहिंजे ख़्याल में वफ़ाक़ी बोर्ड जो हुनजो बहरिया वारनि जो जेको आहे बोर्ड चेंज आहे, त उहो तव्हां उनखे ईअं रखंदव या उनखे त पंहिंजे तरीक़े मुताबिक़ आणींदव? अर्ज़ु ईअं आहे त जेको हिन महिल करंट एनरोल्ड स्टूडेंट्स आहिनि जंहिं बोर्ड में ताली उहे उते माना मुकमिल कंदा, उनखे त असां उहो जेको उनजी जेके हूंदी आहिनि एनरोलमेंट जी फ़ियूं वग़ैरह उहे असां उनखे ॾिसंदासीं। बाक़ी जेको नेक्स्ट में आहे त यस असां वटि माना 3 क़िस्मनि जा बोर्ड कमु कंदा आहिनि।
सिंध बोर्ड बि हूंदो आहे, जेके लाड़काना बोर्ड आहे, सखर बोर्ड या हैदराबाद बोर्ड जेके बि आहिनि, या वरी असां वटि आखान बोर्ड बि माना उन सां बि एफिलिएशन असांजी आहे। टियों असां वटि कैम्ब्रिज सिस्टम बि आहे। बाक़ी ईअं त असां हिकदमि जेको आहे उहे कोन स्विच कंदासीं अनटिल एंड अनलेस पहिरियों त असां टीचर खे तयारु कंदासीं, टीचर्स खे ट्रेनिंग ॾींदासीं, उहो सिलेबस खणी ईंदासीं, वरी ॿारनि खे उहो पढ़ाईंदासीं, त उहे ॿार जेके असांजा इन्हनि बोर्ड में वेंदा त उहे घटि में घटि 7 8 असांजा माना तयारी कंदा। 9 में उन्हनि खे बि असां ॾींदासीं, त उन्हनि खे साल 2 साल घटि में घटि उन्हनि खे ॿारनि खे तयारु कंदासीं असां, छो जो एॾे सुठे बोर्ड में वेंदा त उन्हनि ॿारनि जी परफॉर्मेंस असांखे माना नथा चाहियूं त माना कंहिंजी ॿार जी परफॉर्म घटि वञे। पोइ जेसिताईं असां उन्हनि ॿारनि खे घटि में घटि 2 साल पढ़ाईंदासीं, पोइ 9th क्लास में उन्हनि ॿारनि खे जेको असां एनरोल कंदासीं, त साल 2 जेको असांजो उहो एग्ज़िस्टिंग बोर्ड हूंदो या सिंध बोर्ड हूंदो। इन खां पोइ वरी असां जेको आहे न वेंदासीं स्विच कंदासीं हिकिड़े साल 1.5 में खां पोइ ॿारनि खे उस्तादनि खे तयारु करे सिलेबस तयारु करे बाक़ाइदा जॾहिं असां पाण मुतमिन मैनेजमेंट मुतमिन थींदी त यस ॿार हाणे सुठो परफॉर्म कनि था पिया, उस्तादनि जी जेको आहे उहा टीचिंग लर्निंग बि ओके आहे, जॾहिं असां मुतमिन थींदासीं त पोइ असां उनखे उन बोर्ड जी तरफ़ खणी वेंदासीं। बाक़ी हिकदमि असां चेंज कोन कंदासीं। हाणे आख़िर में कंक्लूजन पेरेंट्स खे ऐं स्टूडेंट्स खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो था, उनखे कहिड़े तरीक़े सां वेलकम कंदो? हाणे हिकु त मूंखे यकीन आहे त जेके बि तुंहिंजा जेका बाजा माशाल्लाह इलाही पढ़ियल लिखियल फैमिली सां मुंहिंजो वास्तो थियो आहे, ऐं तक़रीबन जेके माशाल्लाह सुलझियल माण्हू आहिनि, ऐं उन्हनि खे असांजे मुख़्तलिफ़ जिते बि शहरनि में असांजा तालीमी इदारा कमु कनि पिया ऐं उन्हनि जी कारकर्दगी में इहे मुतमिन आहिनि। हाणे हिते बि हितां जी जेकी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे या जेके ॿिया पॉलिटिकल फिगर उहे बि इन नीयत सां माना IBA खे मैनेजमेंट ॾिनी अथऊं जो उहे जेके आहिनि हिते तालीमी जेको क्वालिटी एजुकेशन यकीनी बणाईंदा। वजह छा आहे माना इन जो त IBA जेको आहे उहो कम्यूनिटी सर्विस करे थो थ्रू क्वालिटी एजुकेशन, त भई असां हितां जे जेकी पॉपुलेशन आहे, जेकी जनरेशन आहे, उन्हनि खे तयारु करे इन क़ाबिल कयूं त सुठनि इदारनि में वञनि, कॉम्पीट कनि। असां सिर्फ़ु नथा चाहियूं त माना उहे पाकिस्तान में कॉम्पीट कनि, पर इंटरनेशनल जेकी कम्यूनिटी आहे उन सां कॉम्पीट कनि। वजह छा आहे जो हिन दौरु जेको आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया जेको आहे उहो माना इन सॼी दुनिया खे ग्लोबल विलेज करे छॾियो आहे, त असांजो जेको आहे हितां जो ॿार जेको आहे अमेरिका जे जेको उस्तादनि जा लेक्चर छो न अटेंड करे, माना जेको आहे पोइ इनशाला असां इन्हनि खे जेको आहे पेरेंट्स खे इहो चवंदासीं त भई जेको असां ॿारनि खे सिर्फ़ु माना इहा मेडिकल या इंजीनियरिंग ताईं महदूदु कोन कंदासीं। इनशाला असां इन्हनि ॿारनि जे लाइ जेको आहे इलाही खोड़ सारियूं माना वसी फील्ड आहिनि, जहिड़ो की असां जेको आहे इन्हनि जे लाइ माना ISSB जी तयारी कराइजे इन्हनि ॿारनि खे, या इन्हनि खे नेवी में मोकिलिजे, एयरफोर्स में मोकिलिजे, या ॿिया जेके बिज़नेस जी फील्ड आहिनि, लॉ जी फील्ड आहिनि, त उन्हनि ॿारनि जी असां माना जॾहिं हू मैट्रिक में ईंदा त उन्हनि जी कैरियर काउंसलिंग करे असां उन्हनि खे फोकस कराईंदासीं, तव्हां माना इहे ई माना जेको आहे न फोकस करे इन पासे वञो। ॿियो वरी ॿाहिरी मुल्क में अंडर ग्रेड जूं इलाही स्कॉलरशिप्स ईंदियूं आहिनि, जेके ॿार इहो हायर सेकेंडरी सर्टिफिकेट इंटरमीडिएट करे उहे वञी सघनि था। पोइ उन्हनि जे लाइ वरी ॿारनि खे सेट जो एग्ज़ाम ॾियणो पवंदो आहे, GRE इंटरनेशनल ॾियणी पवंदी आहे, या IELTS या टॉफल ॾियणो पवंदो आहे। असां कोशिशि करे उहे बि हिते माना हलाईंदासीं। माशाल्लाह हिन इदारे में माना उहे जेके इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु आहे, लैंग्वेज लैब मौजूदु आहे, उस्ताद आहिनि, कुझु असां उस्ताद वधीक हायर कंदासीं, उनजी ट्रेनिंग कराईंदासीं, त उन्हनि ॿारनि खे इन्हनि माना इन्हनि शयुनि जे लाइ बि तयारु कनि। त उहे सिर्फ़ु माना मेडिकल इंजीनियरिंग जी दुनिया खां बसि हटी करे माना जेको आहे थोरो अॻिते ॿिया बि शयूं माना ॿिनि फील्डनि बि वञनि ऐं शुरू खां ई वञनि, पोइ आख़िर में न जाॻनि माना। पोइ इन जे लाइ इनशाला असां जेको आहे माना पूरी कोशिशि कंदासीं त माना जेको आहे ॿारनि खे मां असल में एक्चुअली मुंहिंजो बि जेको वास्तो आहे न माना डिस्ट्रिक्ट जैकबाबाद सां ई आहे। पोइ मां बेसिकली मुलाज़िम आहियां सखराई बि यूनिवर्सिटी जो, त जॾहिं हिते माना कॉलेज में हिते ज़रूरत पई मूंखे ख़बर थी त पोइ उन्हनि दोस्तनि मूंखे मोकिलियो त भई तूं वञ ऐं कुझु जेको आहे वञी हिते वञी सर्व कर। हाणे आउं सुठे इदारे खे छॾे हिते जैकाबाद में आयो आहियां इन लालच सां त मुंहिंजे डिस्ट्रिक्ट जो इदारो आहे त हीउ छो न सुठो थिए, छो न जेको अॻिते अचे। त मां पेरेंट्स खे इहा अगेन रिक्वेस्ट कंदुमि त भई तव्हां जेको आहे IBA ते इतमाद कयो ऐं इनशाला असांखे हिकिड़ो साल 2 ॾियो, त उनमें जेकॾहिं तव्हांखे डिफरेंस नज़र न अचे पोइ तव्हांखे असांखे चइजो। इनशाला असां यकीन ॾियारियूं था पिया असां हितां जेके इंफ्रास्ट्रक्चर अञा बहितर खां बहितरीन कंदासीं, उस्तादनि खे अञा मुख़्तलिफ़ नेशनल इंटरनेशनल उनखे ट्रेनिंग कराईंदासीं ऐं ॿाहिरि बि उन्हनि खे किथे मोकिलींदासीं, मुख़्तलिफ़ शहरनि में, कराची आहे या इस्लामाबाद आहे या सखराई बि यूनिवर्सिटी में उते जेको आहे, या उतां बि जेके असां इन हाउस बि ट्रेनिंग उन्हनि जे लाइ सुठियूं अरेंज कंदासीं, तव्हांजो असांजे जेके उस्ताद आहिनि उहे प्रोफेशनली इक्विप थी वञनि। वाक़ई में सिर्फ़ु उन्हनि खे कॉन्टेंट नॉलेज न हुजे, पर उन कॉन्टेंट नॉलेज जी डिलीवरी कीअं इंश्योर कंदा इहो बि उन्हनि खे अचणु घुरिजे। त इनशाला असांजो पूरो जेको आहे उहो माना फोकस थी करे असां कमु कंदासीं ऐं असां वधीक कोन चवंदासीं, बाक़ी असांजो कमु आहे उहो पाण ॻाल्हाईंदो इनशाला। नाज़रीन, ही हुया महमूद अमन रूल साहब, प्रिंसिपल IBA पब्लिक स्कूल जैकबाबाद जा। साईंजन सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। हूअं बि आमतौर ते चयो वेंदो आहे त इंसानु 2 वेलनि जी बुख त बर्दाश्त करे सघे थो, पर तालीम ते का बि सौदेबाज़ी नथो करे सघे। असांजो ज़िलो जैकबाबाद तालीम जे मैदान में इंतिहाई पुठिते पियल आहे। हिन मौक़े ते जेकॾहिं असांजे शहर में हिकु बहितरीनु
इंतज़ामिया समेत हिकु बहितरीनु इदारो क़ाइमु थिए थो ऐं उन जी कारकर्दगी तमामु बहितर थिए थी त असांजूं ईंदड़ नस्लूं वधीक बहितर तालीम हासिलु करे पंहिंजो क़ौम जो मुल्क जो नालो रोशन करे सघनि था। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।